अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में वाक़ई बहलीकार माहिया फराशा सब खबर है। एक नज़र हेडलाइन ते अमरीकी सदर ईरान मथां शिदत हमलन जी धमकी ॾेई छॾी। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान खे वॾी शिदत सां निशानो बणाईंदासीं। अमेरिका ऐं इसराइल गॾिजी हमला कंदा। पंहिंजे बयान में अमरीकी सदर चयो आहे त हमला अॼु या सुभाणे कंहिं बि वक़्तु शुरू थी वेंदा। हमलनि जो मक़सदु ईरान खे सरेंडर करण ते मजबूर करणु आहे। अमेरिका रुॻो कामयाबी चाहे थो। ईरानी पार्लियामेंट जो स्पीकर मोहम्मद बाकर कालिबाफ चयो आहे त अमेरिका ऐं इसराइल सां जंग ईरान खटे चुको। दुनिया खे ईरान जी कामयाबी खे तस्लीम करणो पवंदो। पंहिंजे बयान में मोहम्मद बाकर कालिबाफ चयो आहे त ईरान खे वधीक मज़बूत बणाइण लाइ क़ौमी इतिहाद जी ज़रूरत आहे। जेकॾहिं ईरान खे मज़बूत करणो आहे त हर ईरानी, हर ख़ानदान ऐं पूरे मुआशरे खे मज़बूत करणो पवंदो। सिंध में अॼु खां 3 अगस्त ताईं तेज़ बरसातुनि जी अॻकथी मौसमियात खाते अरबन फ्लड जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। कराची में अॼु शाम तूफ़ान ऐं गजगोड़ सां तेज़ बसकारे जो इम्कान। हैदराबाद, सखर, बेनज़ीराबाद, ख़ैरपुर ऐं सांगड़ में अरबन फ्लड जो ख़दशो। मिठी, मीरपुर ख़ास, टंडोला हया, ठट्टो ऐं बदीन में बि शहरी ॿोॾि जो ख़दशो ज़ाहिर। लाड़काणो, शिकारपुर, घोटकी, दादू, नौशरो फेरोज़ ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बसकारे जो इम्कान।